नाज़रीन मेरे ख़ास बेरो टाइम आहे अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं ढोरो नारो वेझो जेको कलांकर ढंढ आहे उते हिन वक़्तु मौजूदु आहियूं। हीअ जेका कलांकर ढंढ आहे हीअ जेको खिपरो तालुको खे लॻे थी, ढोरो नारो खे लॻे थी, ऐं हीअ ख़ासि तौर ते अछड़ो थर कहलायो वञे थो। असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन इलाइक़े जे अंदरि हिते जेके मल्हार रहनि था, मच्छियूं मारीनि था, हिते जेके बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। हिननि जे न रोड आहिनि, न रस्ता आहिनि, न हिननि जी स्कूल आहे, न हिननि माण्हुनि खे का अहिड़ी सहूलियत बि आहे। हिते जे माण्हुनि जो जेको गुज़र सफ़र मच्छी मारण ते आहे, हीअ जेके 24 कलाक वेही पंहिंजो जेके ॼार विछाए मच्छियुनि जे इंतज़ार में हूंदा आहिनि। जी ॼार में मच्छियूं अचनि उन खां पोइ जी हितां खणी वेंदा आहिनि मिरपो ख़ासि या हैदराबाद या कराची। उहो बि हिननि खे जेको अघु सही न पियो मिले हितां जे रवासियुनि सां, हितां जे मल्हानि जो इहो चवणु हो त असां जेके मच्छी असांजो कारोबार मच्छी ते आहे, असांजा जेके गुज़र सफ़र इन ते न असांखे का नौकिरी आहे, न असांखे को अहिड़ो रोज़गार जो ज़रियो आहे। त हीअ मल्हार जेके आहिनि ॾींहुं राति चाहे सर्दी हुजे, चाहे गर्मी हुजे, चाहे रस्तो हुजे, चाहे न हुजे, पर हिननि ग़रीब मिसकिननि जो हिननि जो कारोबार सॼो इहो आहे। हिते जेके हुकूमत पारां वॾियूं दावाऊं त कयूं वञनि थियूं, ग़रीब माण्हुनि खे जेके रोज़गार जा मौक़ा ॾिना वेंदा, उन्हनि खे सहूलियतूं मुहैया कयूं वेंदियूं। मगर अॼु असां जेके हिते अछड़े थर जे इलाइक़े में या हिन कलांकर ढंढ ते हिते पहुता आहियूं। हिते जे माण्हू जेके पीअण जे पाणी जा खोड़ सारा मसइला आहिनि। हिते नलकनि जे ज़रिए खे पीअण जो पाणी मिले थो, ॿियो को बि अहिड़ो रोज़गार जो ज़रियो न आहे। हिते जे माण्हुनि वटि न हितां जा चूंडियल नुमाइंदा अचनि था, न के अहिड़ी शहरी तंज़ीमूं या के NGOs अचनि थियूं। मगर हिननि माण्हुनि जो तव्हां पाण ॾिसो था त ॾींहुं राति जेको आहे हिन ढंढुनि ते वेही हिननि जे आसिरे में वेठा हूंदा आहिनि त असांजे मच्छियूं अचनि त असां पंहिंजो इहो कारोबार करे पंहिंजनि बचनि जो पेट पालियो। हिते जेके खोड़ सारियूं हुकूमत जूं वॾियूं दावाऊं आहिनि त असां रोज़गार जा मौक़ा फ़िराम कया आहिनि, मगर हिन इलाइक़नि में असां इहो ॾिठो आहे त न हिते का सहूलियत आहे, न हिते कहिड़ा रोज़गार जा मौक़ा आहिनि। हितां जे माण्हुनि जो सिर्फ़ु गुज़र सफ़र जेको या मच्छियुनि ते आहे या ॿेड़ियुनि ते पंहिंजो जेको गुज़र सफ़र कंदा आहिनि। उन में जा नंढड़ा मासूम ॿारड़ा हुजनि जेके पेरनि उघाड़ा करे ॿारड़ा जेके हलनि पिया, का बि रस्तनि जी बि सहूलियत कोन्हे। ऐं अचो त उन हवाले सां हितां जा जेके मल्हार आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियो, हुननि जो छा चवणु आहे। नालो छा आहे तव्हांजो? कालू केरु आहियो पाण? साइंस मला तव्हांजो भला हिते जे माण्हुनि जो या गुज़र सफ़र छा ते आहे, कीअं कहिड़ा मसइला आहिनि तव्हां सां? साईं असां मसला या न मच्छी मारियूं था ऐं मच्छियुनि जा डंडनि जा पाणी खारा थी विया आहिनि, पाणी घटि थो मिले ऐं हेल बरसाति बि कोन थियूं, पाणी घटि थो मिले ऐं हिते जेको अहिड़ो ऑफिसर बि कोन थो अचे जेको असांजी पॉल्यूशन ॾिसे। ऐं हिते असांखे ना नलका था मिलनि, ना को अहिड़ो असांजो कारोबार आहे अहिड़ो। ऐं बसि इहो कुझु काठियुनि ते गुज़र करियूं था, ॿी छोटी छोटी नंढी मच्छी आहे उन ते गुज़र करियूं था। ॿियो अहिड़ो असांखे माना हिते को अहिड़ो को प्रोग्राम को अहिड़ो को ऑफिसर हिते अचे कोन थो जो असांजो हिते मसइलो हल करे। केतिरी मच्छी रोज़ भला मारे, केतिरा माण्हू मारींदा आहियो? हिकिड़े घर जो गुज़र सफ़र हली वेंदो आहे? हिते माना 4 किलो 5 किलो 4 किलो 5 किलो नंढा पापलेट को 2 किलो 2.5 किलो 4 किलो 5 किलो हिकिड़ो माना माण्हू मारी ॿेड़ी वारो बतेले वारो मारे थो। केतिरी क़ीमत में वेंदा आहिनि? क़ीमत उहो माना 100 150 क़ीमत निकिरंदी आहे। केॾां मोकिलींदा आहियो? उहो जेकॾहिं मिरपो ख़ासि मोकिलींदा आहियो या ॿिए ढोरनारो उमरकोट ढोरनारो उते मोकिलींदा आहियूं। बसि एतिरी घणी ख़ासि मच्छी कोन्हे जो वरी मीरपुर ॾे मोकिलियूं। थोरी आहे पोइ भला जे सभिनी घोड़नि जी आहे, अधु मण 15 किलो 20 किलो 25 किलो थी त हिते ढोरनारो या उमरकोट आहे। इन में छा ते खणी वेंदा आहियो मच्छी जेका तव्हां 15? घोड़नि ते साईं वेंदा आहियूं। जी हा, घोड़नि ते रसाईंदा आहियूं। इन मञा भला तव्हांजो छा गुज़र सफ़र थी वेंदो आहे? गुज़र सफ़र त इन मां कोन थो थिए, पर मिड़े ई वक़्तु हलायूं पिया। कुझु काठी शांबो कुझु काठी मां गुज़र कयूं था, कुझु इन मच्छीअ मां कयूं था। मिड़े ई वक़्तु पिया कढूं, बाक़ी मज़ो कोन्हे। ॿियूं भला तव्हां कहिड़ियुनि सहूलियतुनि खां वांझियल, कहिड़ियूं सहूलियतूं हिते कोन आहिनि? हिते लाइट जो मसइलो, पाणी कोन्हे का, रस्तो कोन्हे का, रोड कोन्हे का। हर जाइ ते रोड, असांखे रोड जो वॾो मसइलो आहे। असीं हिते शहर ॾे वञूं था, असांखे वॾो मसइलो आहे, रोड जो वॾो खपा। रोड कोन मिलियो आहे। हितां जा भला जेके चूंडियल नुमाइंदा तव्हां वटि ईंदा आहिनि, MPA MNA या को साईं हिते अचनि कोन था। इलेक्शन में ईंदा आहिनि? इलेक्शन में ईंदा आहिनि। केरु ईंदो आहे इलेक्शन में? इलेक्शन में इहो हाजी ख़ालिद थींदो आहे। इन जा माण्हू ईंदा आहिनि असांखे हिते ॿुधाइण वठणु, पोइ असीं हिते वोट ॾींदा आहियूं। सिर्फ़ु हितां जा जेके नुमाइंदा तव्हांजा इलेक्शन जे टाइम ते ईंदा आहिनि, उन खां पोइ वोट वठण खां पोइ केरु माण्हू केरु कोन ईंदो आहे साईं। पोइ केरु तव्हांजे भला ॿारनि जी तइलीम जो कीअं मसइलो आहे? तालीम ॿारनि जी आहे कोन का हिते, स्कूल आहे कोन का। घणनि माण्हुनि आसरा ॾिना, स्कूल ॾियूं था घणे आसरा ॾींदे हिते फ़ोटू कढियो वञनि, जायूं ॾिसो वञनि, ॾियूं था इहे माना मसइला ईअं ई पिया हलनि। केतिरा इलाइक़ा हूंदा जेके हिते जो जिते पाण वेठा आहियूं, जिते पाण वेठा आहियूं, इहा कहिड़ी जाइ आहे? हीअ जाइ ढंढ किलांगर आहे। जी हा, उमरकोट ऐं ढोरनारे खे लॻे थी इन रस्ते ते। केतिरा अहिड़ा ॻोठ हूंदा जेके इन्हनि सहूलियतुनि खां महरूम हूंदा? हिते ॻोठ माना साईं असां मल्हान जो ॻोठ त हिते माना हमचोर त हिते हिकिड़ो आहे, ॿियो ढोरनारे ॾे ॾेई आहिनि। हिन ढंढ ते मथां वेठा आहियूं, हिकिड़ो ई ॻोठ आहे। ॿिया माण्हू जेके पासे में वेठा आहिनि, को राजड़ का ॿी क़ौम आहे, उहे बि वेठा आहिनि। किन वटि सहूलियत आहे, किन वटि वरी कोन पए। हिते भला माण्हू ख़ुदा न करे सघो बीमार थी वञे या को अहिड़ो माण्हू मौत मयत थी वञे, उनखे कीअं खणी वेंदा आहियो? असां त ॾिठो हिते न मोबाइल फ़ोननि जी सहूलियतूं आहिनि, कुझु कोन्हे हिते। असांखे ॾुखाई तकलीफ़ जाम आहे। रोड बोड न, जाइ न, रस्तो न, ॻाल्हि न गत, पोइ मिड़े ई टाइम गुज़ारणो आहे। बाक़ी
हिते असांजो मन मसइलो हल सही न आहे। नाज़रीन हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे अली ग़ुलाम मल्हा जेको हितां जे मच्छी जो वापारु कंदो आहे। हितां खां मच्छी या मुख़्तलिफ़ डंडनि तां मच्छियूं खणी उन खां हैदराबाद या कराची लाइ मोकिलींदो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। इहो अर्ज़ु आहे त असीं ग़रीब माण्हू आहियूं, पोइ वीचारा 2-2 किलो करे मच्छी 2 मण करे 2 मण 1.5 मण करे खणी वेंदो आहियां हैदराबाद, मीरपुर मोकिलींदो आहियां। वापारी माण्हू आहियां, हा वापारु कंदो आहियां मच्छी जो। हीअ वीचारा ग़रीब माण्हू हिनखे चवंदा आहियूं भई वारो को धंधो कयो, हीअ चवंदा असीं ग़रीब आहियूं बुख था मरूं, धंधो कोन्हे पैसो कोन्हे। हाणे चइबो आउं पाण मिसकिन माण्हू एतिरो अॼु वारी फेरी कयां थो, ऐं घर जी पाण कमु कंदासीं त पाण खे सहूलियत थींदी, हर ॻाल्हियूं थींदियूं। उन करे मण तव्हां चओ था मच्छी खणी वेंदा आहियूं 1.5 मण खणी वेंदा आहियूं, मण या 1.5 मण मच्छी केतिरनि ॾींहंनि जे अंदरि कढंदा? साईं 4-5 ॾींहं 6 ॾींहं 7 ॾींहं बि थींदा आहिनि, 4 ॾींहं बि थींदा आहिनि, 6 ॾींहं बि थींदा आहिनि, पोइ उहो खणी वेंदा आहियूं। बाक़ी ईअं जेका मच्छी नंढी पापलेट आहे उहो थिए थो किले में 6-7 दाणा तुरनि था। हीअ वीचारा खणंदा, को 5 किलो मारे को 10 किलो मारे उते खणी वेंदा, पोइ उन्हनि खे वरी खणी वरी ॿियनि खे ॾींदो आहियां। उहा पापलेट मच्छी केतिरो किलो वेंदी आहे या कहिड़े हिसाब सां? साईं वेंदी आहे 40 रुपया वञे थी, 50 वञे थी, हीअ 25 रुपया 30 रुपया हीअ ॾींदा आहिनि असांखे। उहो असीं खणी अॻिते वरी 50 रुपया 40 रुपया किलो हलंदा आहियूं। हिते केतिरियूं डंडूं आहिनि भला हिन इलाइक़े में, कहिड़ियूं कहिड़ियूं डंडूं आहिनि? साईं डंडू इहो आहे त कलांकर डंड हींअर पाण वेठा आहियूं, अॻिते हिन खां परते आहे पंहिंजो बुर्ती आहे, परियां सिरोही आहे, पोइ उन खां मथूण आहे, पोइ पालारो आहे। इहे डंडूं सॼियूं आहिनि, पर उते ज़मींदार केरु भरो चवनि मारण कोन था ॾियनि। इहे वीचारा ग़रीब वञनि ॿधियो वञनि। आउं हितां वियो हुउसि, हिननि खे हिकिड़े खे कुटियूं पोइ वियोसि उनजा रच बच फुरियऊं, उहा वठी आयुसि। छोकिरो बि हिते पंहिंजे मुंहुं वेठो वरी सां ॻाल्हाईंदो। मच्छियूं भला हिते कहिड़े कहिड़े क़िस्म जूं आहिनि, कहिड़ियूं मच्छियूं आहिनि जेके वधीक क़ीमत में विकामनि थियूं, उहा कहिड़ी मच्छी आहे? कुरड़ो मच्छी रहू, कुरड़ो जेको मच्छी उहो सुठो आहे। सिंगारी जेका आहे उनजो बि रेट सुठो आहे। पर इहा अॼु मच्छी अॻे त कलांकर में जाम हूंदी, हाणे मच्छी उहे आहिनि कोन, मच्छी बीह रहियूं। कॾहिं क़िस्म जी थिए न त इहो पापलेट मरे थो, ॿिनि ॾंडनि में वीचारा न वञनि, उतां उतां पट सट करे ईंदा आहिनि। मुंहिंजो बि गुज़रान थींदो आहे, हिननि जो बि थींदो आहे। न हितां तव्हां हिननि सां कहिड़े हिसाब सां मच्छी वठंदा आहियो? हितां से आहियूं खणंदो आहियां 200 रुपया किलो खणंदो आहियां मच्छी। हा कुरड़ो जेको आहे 250 रुपया खणंदो आहियां, पर कुरड़ो कोन्हे को क़िस्म जी थिए थो। बाक़ी पापलेट थींदा आहिनि, इहो ई मच्छियूं ऐं आहिनि। उहो कुरड़ो भला बाज़ार में केतिरे किलो वञे थो? उते 400 रुपया वञे थो, 350 रुपया किलो वञे थी। इहो किथे तव्हां ढोरो नारो ॾियो था? ढोरो नारे ॾींदा आहियूं, मीरपुर ख़ासि खणी वेंदा आहियूं, हैदराबाद बि खणी वेंदा आहियूं, ॿाराड़ी ते मोटरसाइकिल ते बि विकिणंदा आहियूं। थोरी हूंदी आहे त मोटरसाइकिल ते खणी विकिणंदो आहियां ज़मींदारनि में। हा को अहिड़ा दोस्त ईंदा आहिनि त उहो ऑडर कंदा आहिनि त उन लाइ खणी वेंदो आहियां। मिड़ी पेट गुज़र आहे। ॿिया भला हिते मल्हानि जा कहिड़ा मसइला आहिनि, के बुनियादी सहूलियतूं? इहे आहिनि त हिननि जो का बि सहूलियत कोन्हे, वीचारा ग़रीब आहिनि। को तो ॻाल्हि कई पहिरीं अर्ज़ु कयो त इहे हाणे छा आहे त माण्हू मयत थी वञे, को बीमार थिए, पोइ मूंखे फ़ोन कंदा आहिनि बाबा गाॾी करे अचे, असां हीअ हल मसइलो थी वियो आहे, पोइ गाॾी कराए ऐं ईंदो आहियां त बाबा हलो पैसा आउं थो भरियां, ऐं माण्हू त न मारियो, नुक़सानु त न कयो। पोइ इहे ख़बरूं वीचारूं आहिनि, वीचारा मिशकिन आहिनि। इन्हनि सां जेका थी सघे मदद कयो। पर हिन मच्छी खां अलावा ॿियो को हिते शिकार थिए थो? ॿियो शिकार कोन्हे साईं, मच्छी आहे बसि। अॻे त पखी वखी जाम हूंदा, हाणे पखी आहिनि कोन। हाणे डंडू कहिड़ा पखी हूंदा, हाणे किथे आहिनि उहे पखी? उहो अॻे हूंदा आहिनि, आड़ियूं हूंदियूं आहिनि, ढुगोशियूं हूंदियूं आहिनि, थोरांदा हूंदा आहिनि, ॿुहाड़ हूंदी आहे, पर चिकला हूंदा आहिनि, पर इलाही क़िस्म हिन जा पखियुनि जा आहिनि। उन करे अर्ज़ु कयूं था त छा था चऊं त मथां बीमारी पई वई, पखी जेको रोकिजी वियो, को मारिजी वियो, को कीअं थियो। हाणे पखी अॻु में रुपए मां हाणे 4 आना मस पखी अचे थो हिते पाण। न हीअ मच्छी भला छा या पाणे डंडनि में पैदा थिए थी या हिननि खे का तव्हां दाणो वग़ैरह या को अहिड़ो ॿिज उछलाईंदा आहियो? छा त हीअ तव्हां पंहिंजो ढोरो ॾिसी आया आहियो, इन ढोरे मां पाणी छंडणु अचे थी, हिन में पोइ मच्छी थींदी आहे, पोइ मारंदा आहिनि वीचारा, इहो बि गुज़रान थींदो आहे। बाक़ी ॿियो ज़ाती जेको हिते ॿियो कोन्ह थींदो आहे। इहो ई थींदो जेको छंडण मां मच्छी ईंदी आहे, ॿिज नंढो उहो वॾो थींदो, उहो पेट गुज़र कंदा आहिनि। ॿियो सभु खलो हिते भला मल्हानि खां अलावा ॿिया माण्हू बि ईंदा आहिनि हिते जेको घुमण या तफ़री करण लाइ? लाइ जाम ईंदा आहिनि, फौज ईंदी आहे, पुलिस वारा ईंदा आहिनि, हर माण्हू ईंदा आहिनि हिते। पंहिंजो ॿार वठी उन्हनि खे उहो छा चवंदा आहिनि, जीअं हिकिड़ो मिलंदो आहे यार उहो ॿारनि जो सालगिरह कंदा आहिनि। जाम काफ़ी माण्हू हूंदा, यका ईंदा आहिनि, माण्हू गॾु ईंदो आहे, पोइ यका माण्हू हीअ वेंदा आहिनि, पोइ सालगिरह कंदा, पोइ डेना मोर हणंदा, पोइ हीअ वीचारा ग़रीब आहे, पोइ हिते मानियूं कनि, देगियूं लाहिनि, पोइ सॼा ॿार ॿिया जेके वेठा आहिनि सभु टोटल विच मानी खाईंदा आहिनि, पोइ जेका बचंदी उहो ॾींदा आहिनि, कुझु पैसा ॾींदा आहिनि। इहे कहिड़ी सीज़न में बरसातनि में ईंदा न? हीअ त थर लॻो पिया सॼो। इहे बरसाति जे टाइम ईंदा आहिनि। जी हा। हाणे भला हिन मौसम में अचनि कोन था? न हिन मौसम में कोन ईंदा आहिनि, सियारे में कोन था अचनि, वरी बरसाति तयारु थी पोइ जेकियूं गाॾियूं माण्हू वाले किथे किथे ईंदा आहिनि। पर हींअर त सियारो आहे, चलो मच्छी वधीक हले थी, गर्मियुनि में भला छा पोइ हिननि मल्हानि जो कीअं गुज़र सफ़र थिए? बसि सही जेको हींअर गुज़रान इहो ई पियो हले बसि। गर्मियुनि में बि पोइ मच्छी किनियूं थी वञनि, पोइ हिन खां हिकिड़े दफ़े खणी वियोसि मीरपुर खां त 2 मण मच्छी खणी वियुसि, वञे गटर में उछलायमि। हिन चयो पैसा ॾे, मुंहिंजो बाबा मच्छी उछलाया, मां पैसा छा ॾियां, मच्छी वई ख़राबु थी, हीअ वेठा रूपरा भले पुछी ॾिसो। इहे ख़बर चारूं हाणे वधीक
जेको ग़रीबनि जी महिनत के जेको थिए तव्हांखे जेको अॻिते पोइ मोकिलियो। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं या जेका ढंढ कलाकार आहे हिते जेके मलाह वेठा आहिनि पंहिंजा नंढड़ा नंढड़ा मासूम ॿारड़ा वठी हिते तव्हां ॾिसो वारियुनि जे धिकनि ते वेठा आहिनि। हिननि सां असांजी बि ॻाल्हि ॿोल थी। तव्हां हिननि जे ॿारनि जी बि हालत ॾिसी सघो था। हीअ जेके मिटी में भरिया पिया आहिनि, जेके पेरनि उघाड़नि ही ॿारड़ा मासूम ॿारड़ा जेके वेठा आहिनि, हिननि जे वॾनि बि इहो चवणु आहे त असां इंतज़ार में वेठा आहियूं, ॼारूं आयूं आहिनि, मच्छूं निकिरनि थियूं त असां पंहिंजो रोज़गार कमाए सघूं। चाचा, नालो छा आहे तव्हांजो? नालो साईं अकबर केरु आहियो पाण? मला कीअं वेठा आहियो हिते? वेठा कलाक ॾिण ते हा, ऐं ॼार ॿार आया न नंढा पापड़ लॻण था, बेरोज़गार आहियूं। सो हाणे असांखे रोड बि कोन्हे को, असांखे तकलीफ़ बि जाम आहे ऐं नलकनि जा पाणी बि खारा न। सो महिरबानी करे असांखे कुझु ॾिनो वञनि कुझु। चाचा हिते भला तव्हांजो गुज़र सफ़र थिए थो भला हिन मच्छी ते? न न न मई गुज़र पर असांजो कोन थो थिए सही, ग़रीब आहियूं न, गुज़र हले ई कोन थो। सो असांजो मसइलो वॾो थी वियो आहे। केतिरी देरि ताईं तव्हां हिते वेठा हूंदा आहियो? हिते असांखे सालनि जा साल थी विया आहिनि साईं। न हिते जेको तव्हां मच्छी मारण जे इंतज़ार में जेको वेहो था, केतिरी देरि हूंदा आहियो? हिते 2-2 कलाक हूंदा आहिनि हुन में। सो हुन में लॻाईंदा आहियूं ॼार, पोइ 2 किलो मारियूं, कॾहिं 3 किलो मारियूं, कॾहिं 4 किलो मारियूं। 2 किलो या 3 किलो मञा केतिरे जी वेंदी आहे उहा मच्छी? उहा साईं 100 जी बि वेंदी आहे, 50 जी बि वेंदी आहे, 70 जी बि वेंदी आहे। माना सभु मच्छी 3, 4, 5 किलो लॻंदा आहिनि, एतिरे अंदाज़ में वेंदी आहे। न पोइ हिकिड़े घर जे अंदरि 5 या 7 भाती हुजनि त पोइ भला तव्हांजो गुज़र सफ़र कीअं आहे? मानी टिकी तव्हांखे मिलंदी आहे, अटो वठंदा आहियो या ॿियो को सामान वठंदा आहियो? गुज़र सफ़र तव्हांजो आहे या इहे बुखे पेट बि सुम्हो था? न न काठियूं वाठियूं करे विकिणंदा आहियूं ऐं केॾी घटि केॾी वधि मच्छी लॻंदी आहे, केॾी खाईंदा आहियूं, केॾी वेठा हूंदा आहियूं। ग़रीब माण्हू छा कंदो, रोज़गार जीअं न आहे त उहो माण्हू छा कंदो। मिड़ई काठियूं विकिणी पेट भरंदा आहियूं। केॾी महिल मच्छी लॻंदी आहे, केॾी महिल गंद जो पाणी जो खारो। हाणे इहो जेको मिठो करणु घुरिजे। ही तव्हांजा नंढड़ा मासूम ॿारड़ा जेके वेठा आहिनि, पेर उघाड़ा करियो, मिटी में भरिया पिया आहिनि, भला हिते को स्कूल या का सिहत जी सहूलियत या अस्पताल वग़ैरह आहे न? न न हिते कोई स्कूल आहे न, कोई न को अस्पताल आहे। असीं भई थर में वेठा आहियूं जहिड़ो करे त। हिते असांखे सहुलियत का बि कोन थी मिले अञा। कहिड़ी अपील कंदव, तव्हांखे कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे? असांखे डंडियूं मिठियूं करणु घुरिजनि, पाणी मिलनि, तोखे ॿुधायां त रोड ठहे। ऐं असीं जो थर में वेठा आहियूं, असांखे भले अस्पतालूं मिलनि हिते, जाके स्कूल मिलनि, ऐं असांजा जेको नलका भले मिलनि, खारा पाणी जा ठहनि नलकनि जा। ही जेके तव्हां वटि वोट वठणु अचनि था, उन्हनि खे उन महिल तव्हां कोन ॿुधाईंदा आहियो त असांजा ही मसइला आहिनि? साईं हुनखे मसइलो ॿुधाईंदा आहियूं, पर असां अॻिते ॿुधनि कोन था। असीं ग़रीब माण्हू उहे बि कोन था ॿुधनि, वोटनि वारा बि कोन था ॿुधनि साईं। ही ढोरे नारे खां केतिरा किलोमीटर परे आहे जेतिरो तव्हांखे ही रोड कोन पियो मिले? हितां जहिड़ो करे त हा 5 किलोमीटर जो 5 किलोमीटर आहे परे। जेकॾहिं 5-6 किलोमीटर रोड मिली वञे तव्हांखे त तव्हां हितां जेका मच्छी आराम सां खणी सघो था? हा साईं, पोइ सभु आराम सां खणंदा आहियूं। रोड एतिरो मिले त आराम सां मच्छी खणंदा आहियूं, आराम सां वेंदा, बीमारी सहूलियत थी वेंदी। हर शइ जी असांखे सहूलियत थी वेंदी रोड जे हिसाब ते। कंहिंखे वोट ॾिना हींअर भला तव्हां? वोट नानक ख़ालिद खे, मींहं खे ख़ालिद खे, उन बि राति असांखे उहो बि कोन थो करे बाबा। सो हाणे आयो आहे इलेक्शन खां पोइ आयो आहे, चूंडिजी वियो, हारिजी वियो? न न आयो ई उन खां पोइ आयो ई कोन्हे को, उहो चूंडिजी वियो। हा उहो चूंडिजी वियो पर आयो कोन।